जय झूलेलाल। आखाणी लालच जो नतीजो। एक शहर में एक लक्ष्मी देवी जो मंदिर हो। सुबह शाम जालू मर्द ऐं ॿार अची देवी जो दर्शन कंदा हुआ के देवी जी पूजा भी कंदा हुआ। एक फ़क़ीर भी रोज़ मंदिर वटि अची वेहंदो हो। कई माण्हू उनखे 1 या 2 रुपया ॾींदा हुआ। फ़क़ीर जा कपिड़ा फाटल ऐं मेरा हूंदा हुआ। जे माण्हू मंदिर में ईंदा हुआ उनखे साफ़ ऐं सुठा कपिड़ा पिया हूंदा हुआ। जालुनि खे ज़ेवर पिया हूंदा हुआ। हिननि खे ॾिसी फ़क़ीर दिल में देवीअ खे प्रार्थना तो करे कि हे देवी, तो हिननि खे केॾो न धन ॾिनो अथई, मूंखे बि थोरो धन ॾे त मां पिनण खां छुटी पवां, पोइ मां तुंहिंजी पूजा कंदसि। हू रोज़ देवीअ खे इहा विनती कंदो हो। हिकु ॾींहुं देवीअ विनती ॿुधी खे दर्शन ॾिनो ऐं चयो, मां तोखे धन ॾियण आई आहियां। चयो, छा में वठंदे? हिन ते फ़क़ीर ॾाढो ख़ुशि थियो। हुन वटि हिकु पुराणी झोली हुई। वो झोली हुन देवीअ अॻियां झाली। देवीअ चयोसि, अॼु जेतिरो धन घुरंदे ओतिरो मिलंदो, पर हिकु ॻाल्हि यादि रखिजे, झोलीअ मां जेतिरो धन हेठि किरंदो उहो मिटी मरिजी वेंदो। हेतिरो चई देवी पंहिंजे हथी तिर खोले त सोना सिक्का वसनि थियण चालू थिया। हेॾा सोना सिक्का ॾिसी फ़क़ीर ॾाढो ख़ुशि थियो। हुन जी झोली अधे खां मथे भरिजी वई। हेॾा देवीअ चई कि हेतिरो धन काफ़ी अथई। फ़क़ीर जो मन लालच में भरिजी वियो। हुन चई, अञा बि थोरा सोना सिक्का ॾे। फ़क़ीर देवी वरी सोननि सिक्कनि जो वसकारो कयो। ओचितो आवाज़ थियो, पुराणी झोली फाटी पई। सभु सोना सिक्का मिटी भरिजी विया। फ़क़ीर मुंहुं मथो पिटण लॻो। देवी गायब थी वई। ई हुयो लालच जो नतीजो। लालच बुरी बला आहे। सभु सोना सिक्का ज़मीन ते किरी पिया ऐं मिटी भरिजी विया। शुक्रिया।